मां माया वसंदाणी अॼु तव्हांखे कुझु पहाका ॿुधाए रही आहियां। हिन मां हिकु पहाको आहे, कख जो चोर सो लख जो चोर। इन जो मतिलबु आहे नंढो या वॾो जेको बि ॾोह कंहिं कयो आहे उन में को फ़र्क़ु न रखणु। यानी कि हिकु दफ़ो कंहिं थोरी बि चोरी कई हुजे त उन जे मथां वॾी चोरीअ जो बि इल्ज़ाम अची सघंदो आहे। पंहिंजे मन में इहो ईंदो आहे कि हिन थोरी चोरी उन ॾींहुं कई हुई त हीअ जेका अॼु वॾी चोरी थी आहे त इहा बि इन ई कई हूंदी। त चइबो आहे कख जो चोर सो लख जो चोर। ऐं इन ई ॾिस में हिकिड़ो ॿियो पहाको आहे, कप किरे गिदिरे ते त बि गिदिरो वढिजे ऐं गिदिरो किरे कप ते तॾहिं बि गिदिरो वढिजे। इन जो मतिलबु आहे कि नुक़सानु कमज़ोर माण्हूअ खे ई खणणो पवंदो आहे। जीअं ऑफिस में को मैनेजर आहे ऐं उहो गुस्सो थो करे पंहिंजे मुलाज़िम ते, पंहिंजे कर्मचारीअ ते गुस्सो थो करे, त उन केस में उन कर्मचारीअ खे ई नौकरी छॾणी पवंदी। जे मुलाज़िम या कर्मचारीअ खे ई गुस्सो थो अचे पंहिंजे मैनेजर जे मथां, तॾहिं बि नौकरी कंहिंखे छॾणी पवंदी, मुलाज़िम खे छॾणी पवंदी। छो त उहो कमज़ोर आहे। तॾहिं चवंदा आहिनि कप किरे गिदिरे ते त गिदिरो वढिजे ऐं गिदिरो किरे कप ते तॾहिं बि गिदिरो वढिजे। त ॾिसी वठिजे कंहिंसां पाण गुस्सो था कयूं त हिते गिदिरो केरु आहे। अगरि पाण गिदिरा आहियूं त पोइ चुपचाप सहन करे करे ई हलिजे, छो जे नुक़सानु असांखे ई झेलणो पवंदो। हिकिड़ो ॿियो पहाको आहे, किन जो खटियो केरु खाइनि। हाणे इन जो मतिलबु आहे कि हिकिड़ा कमाए वेंदा आहिनि ऐं ॿिया खाईंदा आहिनि। त इहो त जंहिंजी जेका क़िस्मत में हुजे, लिखियलु हुजे, उहो ई उनखे ई हासिलु थींदो आहे। त हिकिड़ा कमाइनि ॿिया खाइनि, या किन जो खटियो केरु खाइनि। वॾा आहिनि जेके कमाए करे आया सिंध में, उते असांजियूं प्रॉपर्टियूं हुयूं, सभु कुझु भॻवान जी दया सां उते छॾे करे आयासीं, त किन त खाधो बि हूंदो न उते। त किन जो खटियो केरु खाइनि। ऐं हिकिड़ो ॿियो पहाको आहे, कपिड़ो फाटो खटीअ जे घरां वई छू। मतिलबु इहो आहे कि खटी चइबो आहे धोबीअ खे। त जेके धोबी धोअंदा आहिनि उहो त चवंदा असां तव्हांखे साफ़ु करे ॾियूं था कपिड़ा, उहे खणी करे ऐं सोटी ऐं पंहिंजे पथर ते वेठा पिया कपिड़े खे कुटींदा, त हुनजे घर मां छा थो वञे। त हुनखे त मिड़ई साफ़ु करे कपिड़ो ॾियणो ई आहे। त इन लाइ इहो पहाको ठहियो आहे कि कपिड़ो फाटे त खटीअ जो घरां वई छू। यानी कि कपिड़ो फाटो त धणीअ जो ई नुक़सानु थींदो, उनजे मालिक जो ई नुक़सानु थींदो, धोबीअ जो कुझु बि। कुछां त पटिजनि मुछां, इन खां त मां ठाहे मिठी। त इन जो मतिलबु आहे कि इंसानु अगरि कुझु बि अॼुकल्ह कुछे थो त हुनजी त मुछूं ई पटिजनि, हुनखे कारी ॿियो ई ॿुधणी थी पइजी वञे, नुक़सानु थो झेलणो पए। त इन खां सुठो आहे त मां ठाहे मिठी, यानी कि शांति करे ई हलिजे, उहो ई सुठो आहे। कुछिजे ई न, जेको आहे भले वेठो पियो ॾिसिजे पर कुछिजे न, छो जो अॼुकल्ह कुछण जो ज़मानो आहे कान। त हीअ त तॾहिं पहाको तॾहिं जो आहे, तॾहिं बि शायदि उन्हनि इहो ई महसूसु कयो हूंदो असांजे वॾनि, तॾहिं इहो पहाको लिखियो अथनि त कुछां त पटिजनि मुछां, न त इन खां त सुठो आहे मां ठाहे मिठी। मां सम्झां थी इहे पहाका तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदा। जय झूलेलाल।